साईं असांजो पेटियल सिंध जो मरकज़ी सदर मोहतरम शफी मोहम्मद सचिव साहब जो जदोजहद जो ऐलान करण वही रहा है सुभाणे असां हर ऐलान के लबेक थियूं था भरपूर जदोजहद साईं सां गॾिजी कंदासीं बल्कि सिंध जा समूरा उस्ताद साईं शफी मोहम्मद सचिव साहब सां गॾु आहिनि उहे बि इंशाअल्लाह ताला टोटल सपोर्ट कंदा। बाक़ी फिनांस डिपार्टमेंट जी बेवाजिबी करे रही है सिंध के उस्तादन सां जी वेसाघाती करे रही है वह सभी सामू है जरा मांजा पंहिंजा बिल होंदा या पंहिंजा के भी फ़ायदा होंदा तो फौरन उनके ग्रांट कंदा आहिनि। हींअर सिंध जो बुनियादी उस्ताद आहे सॼी दुनिया में प्राइमरी उस्ताद के जेको आहे सो मञियो वञे थो उनखे सहूलियतूं वधि ॾिनियूं वञनि थियूं पर हिते सिंध में ख़ासि करे सिंध सूबे में असांखे जेको आहे सो प्राइमरी उस्तादन के दरबदर किया वियो आहे उनजो को भी मुस्तक़बिल ना को भी उनजो सर्विस स्ट्रक्चर ना आहे। हींअर जेकॾहिं असांखे सर्विस स्ट्रक्चर में रुकावट आहे फिनांस सेक्रेटरी आहे असां फिनांस सेक्रेटरी साहब खे इहो चवण था चाहियूं बिल्कुल जेको आहे सो ऑब्जेक्शन ख़त्म करे लेटर जारी करे त ॿी सूरत में असां सटे साहब सां गॾिजी वठणु चाहियूं था। थैंक यू।